अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो क्लास तमामु घणो इम्पोर्टेंट आहे हिन हवाले सां बि त सिंधी अदब जो ही जेके सुवाल आहिनि हेठनि क्लासनि खां वठी इंटर क्लास इवन मास्टर्स ग्रेजुएशन लेवल ताईं सॼे मवाद खे कलेक्ट करे जेके मोस्ट रिपीटेड एंड इम्पोर्टेंट क्वेश्चन्स आहिनि उन जो मवाद ठाहियो वियो आहे। त बिना देरि किए अचूं था क्लास जे तरफ़। असां पहिरियों सुवाल आहे त सिंध जो शेक्सपियर कहिड़े सिंधी अदीब खे चयो वेंदो आहे? उनजो जवाबु आहे वी ऑल नो दैट, स्पेशली जेके SPSC जी तयारी कनि था उहे हिन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़िफ़ु हूंदा त हिन जेको सही जवाबु आहे उहो आहे मिर्ज़ा कलीच बेग, शम्सुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग, द राइटर ऑफ मोर देन 450 बुक्स। ठीकु आहे, फाउंडर ऑफ आतम कहाणी, फाउंडर ऑफ मज़मून, ठीकु आहे, फाउंडर ऑफ नावल, त वॾो नालो आहे मिर्ज़ा कलीच बेग जो। सिंध जो शेक्सपियर सॾियो वेंदो आहे। उनखां पोइ आहे त शाह जो कलाम सही माना में डैश हुयो, छा हुयो? आफ़ाकी, आफ़ाकी शेर आहे शाह जी शाइरी। उनखां पोइ आहे त बाबा फरीद गंज शकर जे दोहनि जो सिंधी तर्जुमो कंहिं कयो? उनजो असां जेको सही जवाबु आहे उहो आहे आगा सलीम। उनखां पोइ आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जे कलाम जे किताब खे छा चयो वेंदो आहे? शाह जो रिसालो। ठीकु आहे, शाह जे कलाम खे शाह जो रिसालो चयो वेंदो आहे, पर शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जे रिसाले खे छा चयो वेंदो आहे? इहो तव्हां लाइ सवाल आहे, कमेंट में ॿुधाईंदा। उनखां पोइ सुमरन कॾहिं खां मुंतशिर सिंध में पाण खे उभारणु शुरू कयो? उनजो सही जवाबु आहे 950। उनखां पोइ असां जेको ॿियो सुवालु आहे त ख़्वाजा महमद ज़मान लवारीअ वारे ऐं संदसि बुज़ुर्गनि जो ज़िक्र डैश किताब में मिले थो? कहिड़े किताब में मिले थो? मरग़ूब अहबाब। ही इंटर क्लास में बि तव्हांखे ही सवाल जेके आहिनि उहे तक़रीबन सभई मिली वेंदा। उन्हनि खां पोइ आहे त सुमरन जो दौरु कंहिंजो लिखियलु आहे? सुमरन जो दौरु कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर नबी बख्श बलोच जो लिखियलु आहे। उनखां पोइ आहे त सुमरा दौर खे सिंधी अदब जो छा चयो वेंदो आहे? बुनियादी दौरु। जेकॾहिं असां हिनखे ऑप्शन में चवंदासीं त बुनियादी दौरु, अवाइली दौरु, तामीराती दौरु या सुनहरी दौरु, त उनजो सही जवाबु आहे बुनियादी दौरु आहे। जेके मुंहिंजा क्लास रखियल आहिनि SPSC जा, उन में जेका मुख़्तलिफ़ SPSC जी तयारी जे लाइ सिंधी जे प्लेलिस्ट में वेंदो त उन में जेके मुख़्तलिफ़ दौर आहिनि त मूं जेके दौर पढ़ाया आहिनि, समन जो दौरु, सुमरन जो दौरु, कलोड़नि जो दौरु ऐं मुग़लनि जो दौरु, न टालपुरनि जो दौरु, मीरनि जो दौरु, त उन में इहे जेके दौर आहिनि त जे कलोड़नि जो दौरु सुनहरी दौरु आहे, सुमरन जो दौरु आहे उहो बुनियादी दौरु आहे, समन जो दौरु अवाइली दौरु आहे ऐं मुग़लनि जो दौरु खे तामीराती दौरु सॾियो वञे थो। त उन में कहिड़ी कहिड़ी तरक़ी थी या कहिड़ो कहिड़ो अदब ते कमु कयो वियो उहो बि तव्हां ॾिसी सघो था। उनखां पोइ आहे त सुमरन सिधी ऐं अणसिधी तरह घणा सौ साल सिंध ते हुकूमत कई? उनजो सही जवाबु आहे 300 साल। 1050 खां 1350 ताईं सुमरन सिंध ते हुकूमत कई। अरबन जेको मोहम्मद बिन कासिम सिंध फ़तह कई, पहिरियां अरबन जो दौरु शुरू थिए थो 712 खां, उनखां पोइ समन जो दौरु शुरू थिए थो, उनखां पोइ सुमरन जो दौरु शुरू थिए थो 300 साल, उन सुमरन खां पोइ कलहड़नि जो दौरु शुरू थिए थो। ठीकु आहे। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ जे कहिड़े सुर मां खयल आहे? सुर सारंग, जंहिंमें मींहं जे बारे में तमामु घणो शाह साहब जी शाइरी आहे, हीअ बि उन मां ई खयो आहे, जंहिंमें शाह साहब आलिम आशिकार जे लाइ दुआ कई आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलिम सभु आबाद करी। उनखां पोइ आहे त शाह हसन अपलाणी कंहिंजो हमअसर हो? गौस बहाउद्दीन ज़करिया जो। उनखां पोइ आहे त सुमरा दौर जे ऐं सिंधीअ जे पहिरीं मशहूरु शाइरा केरु हुई जेका गीच ॻाईंदी हुई? सुमरा दौर जी ऐं पहिरीं सिंधी मशहूरु शाइरा जेका गीच ॻाईंदी हुई मुर्खा शेख, या उनखे माई मुर्खा शेखण बि किथे लिखियो वियो आहे, पर उनजो हिते जेको नालो आहे उहो आहे मुर्खा शेख। उनखां पोइ आहे त शाइरीअ जे लिहाज़ खां सुमरन जे दौर खे कहिड़ो दौरु चइजे त वधा न थींदो? उनजो दौरु आहे चारणनि ऐं भाननि जो दौरु, चारणनि ऐं भाननि जो दौरु। ठीकु आहे, शाइरी जे लिहाज़ खां सुमरन जे दौर खे चयो वञे थो, इन सुमरन जो दौरु चई शाइर हुया। उनखां पोइ आहे सुमरन जो दौरु सिंधी अदब जे लिहाज़ खां छा जो दौरु चयो वञे थो? उनजो जेको असां सही जवाबु आहे उहो आहे जागरता। सुमरन जे दौर खे जागरता जो दौरु बि चयो वेंदो आहे, बुनियादी दौरु बि चयो वेंदो आहे, ज़ाहिर बेसिक एंड जागरता जो दौरु बि चयो वेंदो आहे। उनखां पोइ असांजो जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे उहो आहे त
क़ुरान शरीफ़ जो सभ खां पहिरियों सिंधी में तर्जुमो कॾहिं थियो? क़ुरान शरीफ़ जो सभ खां पहिरियों सिंधीअ में तर्जुमो कॾहिं थियो? उहो आहे 883 में पहिरियों दफ़ो सिंधी में तर्जुमो थियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे आख़ूद अज़ीज़ुल्लाह मेमून ऐं अहमद मल्लाह हिकिड़े आलिम उनजो नज़म में तर्जुमो कयो ऐं ॿिए आलिम उनजो क़ुरान पाक जो नसर में तर्जुमो कयो। उनखां पोइ आहे लाल शहबाज़ कलंदर कहिड़े दौरे हुकूमत में सिंध में आयो हो? सुमरन जे दौर में लाल शहबाज़ कलंदर सिंध में सेवण में आया हुआ। सिंधी अदब में किस्सा गोई जो बाक़ाइदा रवाज कहिड़े दौर में पियो? सुमरन जे दौर में किस्सा गोई जो रवाज पियो। इहो तमामु इम्पोर्टेंट एंड जेको आहे न कारामत क्लास तव्हांजे लाइ थींदो, जेके मूं लिखियो आहे त सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर, उहे तव्हां ॾिसो त समन खां वठी अंग्रेज़ जे मौजूदा दौर ताईं उन में मुंहिंजा सभई दौर आहिनि ऐं क्लास आहे। ऐं कहिड़े दौर में सिंधी अदब जी कहिड़े तरक़ी कई, नावल कॾहिं तरक़ी कई, अफ़साने कॾहिं तरक़ी कई, गज़ल कॾहिं तरक़ी कई, मुनाजात कॾहिं तरक़ी कई, वाई काफ़ी कहिड़े दौर जो कहिड़ो शाइर आहे, जीअं समन जे दौर जो काज़ी कादना, कलोड़नि जे दौर जो शाह साहबा, मीरन या टालपुरनि जे दौर जो सचल सरमस्ता, इहे तमामु उन में तव्हांखे हिकिड़ी चङी ख़ासी ॼाण फ़राहम थींदी। 3-4 क्लास ई आहिनि, अगरि तव्हां टाइम हुजे ॾिसी वठो त। उनखां पोइ आहे त सुमरन जे दौर जो, सुमरन जे दौर जो पीर सदरुद्दीन गुनान जो जेको शाइर हुयो, त सुमरा दौर हुकूमत में पीर सदरुद्दीन जे ठाहियल लपीअ खे छा चयो वेंदो आहे? ख़्वाजगी सिंधी। कहिड़े सुघड़ सुमरन जे दौर में चने सर जे वेढ़ खे मंज़ूम कयो? कहिड़े सुघड़ सुमरन जे दौर में चने सर जी वेढ़ खे मंज़ूम कयो, मतिलबु शाइरीअ में आंदो भागुबान। हाणे जेका दोदे चने सर जी वेढ़ हुई उनखे चयो वेंदो आहे रज़्मिया शाइरी। अक्सर इहो बि सुवालु ईंदो आहे त रज़्मिया शाइरी छाखे चयो वेंदो आहे? जंगी किस्सा, इश्किया किस्सा, तारीख़ी किस्सा या ॿियो को नालो ॾिनो वेंदो आहे। त इन जेका वेढ़ हुई उनखे भागुबान कलमबंद कयो ऐं उनखे रज़्मिया शाइरी चई वेंदी आहे। ठीकु आहे, हीअ हुयो अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा त जीअं ईअं ई ईंदड़ असांजा मालूमाती वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। इन हवाले सां कोई बि सवाल हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।